पखो वेझो यूसी आबड़ी जे ॻोठ रावलम्याणी में मौजूद आहियूं। अचो त इन ॻोठाणा जेके सरापा एहतजाज आहिनि बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां असां सिंध गवर्नमेंट के अपील था कयूं त असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। रोड ठाहे ॾींदो, इहो पुल ठाहे ॾींदो, असांखे नालियूं ठाहे ॾींदो, पोइ वोट ॾींदासीं। का शइ बि कोन्हे, वॾी तकलीफ़ आहे असांखे। हेॾो तुनियनि जे हेॾो छा खॾो रस्तो, मोटरसाइकिल हथनि ते था वञूं, उहो खजे जा थोरा आहिनि, किरी थो पए। असांखे 2-3 चकर धकु लॻो आहे। असांखे पुल बि नथा ठाहे ॾियनि, हे तुनियनि वारो जेको वञे थो स्कूटर थो वञे त इहो किरियो पियो आहे पाड़ीअ में। असांजो चवणु इहो आहे त असांखे मोरी खपे, तुनियनि खां नालियूं कोन्हनि, बिजली जो इहो ॾिसे थो त 8 ॾियारा अचे थो त 20 ॾियारा नथो अचे। असां सां अहिड़ो ज़ुल्म न हक़। हिकिड़ो असां वटि गैस बि कोन्हे, ॿियो नालियूं बि कोन्हनि, ॿियो त हिन असांजे पुल तुनियनि जो नथरे में आहे, उहो कोन्हे। हिननि वस वारनि खां अपील कई आहे त उहा असांजी जेका आहे तकलीफ़ दूर करे असांखे सहूलियतूं ॾिनी वञनि। कैमरामैन खान मोहम्मद चन्नो सां गॾु अलीगुल मुगेरी, सिंध टीवी न्यूज़ पखो।